कराची सिविल अस्पताल ठट्टो जे सिविल सर्जन सिकंदर शाह ईडीओ इन हवाले सां अवांखे अपडेट कयूं पिया त फौती औरत जे ॿिन्ही पुटनि खे कोरोना हुजण सबबि औरत जे कोरोना फर्द जे सबबि एसओपी तहत तदफीन जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ठट्टो मां अवांखे ख़बर ॾियूं पिया कोरोना में फौत थींदड़नि जी तदफीन कंदड़ ईदी रज़ाकार टीम कराची खां घुराई वई आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदा आहियूं नाज़रीन। फौथियल औरत कुझु ॾींहं अॻु कराची जे निजी अस्पताल में दाख़िल हुई। वधीक तफ़सील सां राब्तो कयो आहे ठट्टो मां केटी न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही सां। जी महबूब, अपडेट कजो। जी अफ़सोसनाक ख़बर पंहिंजे नाज़रीन खे ॾींदा हलूं त ठटे में सिहत खाते जा जेके अमलदार आहिनि जंहिंमें सिविल अस्पताल ठटे जो सर्जन डॉक्टर सिकंदर शाह ऐं एडीएचओ ठटो डॉक्टर सफदर शाह जिन जी कोरोना टेस्ट 3 ॾींहं अॻु में पॉज़िटिव आई हुई ऐं उन्हनि जी जेका वालिद आहे जेका कुझु अरसे खां तमामु घणी जेका कोमा में हली वई हुई कराची जेके निजी अस्पताल में दाख़िल हुई जंहिंखे 2 ॾींहं अॻु में कराची जे हॉस्पिटल इंतज़ामिया पारां जवाबु ॾियण खां पोइ हुनखे घर मुंतक़िल कयो वियो हो। अॼु जेका आहे उहा वफ़ात करे वई आहे जंहिंखां पोइ हुनजे हवाले सां जेतोणीकि हुनजे ख़ानदानी ज़रिया जेके आहिनि कुझु जेका ॿुधाइण लाइ का इनकारी आहिनि पर जेके ज़रिया ॿुधाइनि था ज़िले इंतज़ामिया ॿुधाए थी त हुनजी कोरोना टेस्ट जेका पॉज़िटिव आई आहे हुई जंहिंखां पोइ जेको अस्पताल में अॻु जेका मुख़्तलिफ़ शुगर ऐं ब्लड प्रेशर ऐं ॿियनि एज फैक्टर जे करे उहो दाख़िल हुई पर उते हुनजी कोरोना टेस्ट पॉज़िटिव आई जंहिंखां पोइ हुनजा ॿई जेके पुट हुन में मुब्तला थिया जेके ख़ुदि होम आइसोलेशन में आहिनि ऐं उहा औरत जेका आहे अॼु वफ़ात करे रही आहे जंहिंखां पोइ ज़िले इंतज़ामिया थियल औरत जेका आहे जेका ॿिन्ही डॉक्टर जी जेका वालिदा आहे पीड़ितल औरत हुई उनजी जेका एसओपी तहत तदफीन जो फ़ैसिलो करे वरितो आहे जंहिं लाइ कोरोना जी जेका ख़ुसूसी जेका टीम आहे ईडी जी रज़ाकार टीम आहे कराची खां उनखे तलब कयो वियो आहे ऐं एसओपी तहत उनजी तदफीन जेका आहे मकड़ी जेका अस्पताल में कई वेंदी पर जंहिं लाइ वाज़े तौर इंतज़ामिया इंस्ट्रक्शन उनजे ख़ानदान खे जारी कया आहिनि त उहे जेका एसओपी तहत 5 माण्हू जेके आहिनि 3 खां 5 माण्हू शरीक थी सघनि था इन तदफीन वारी रस्मनि में जॾहिं त उहे सभई तदफीन वारियूं रस्मूं जेके आहिनि एसओपी तहत कयूं वेंदियूं जंहिं लाइ ज़िले इंतज़ामिया बि सिहत खाते जी टीम थोरी ज़िले इंतज़ामिया वारसनि सां राब्ते में आहे ऐं हितां अफ़सोसनाक सूरत आहे जो अॼु जेको ॿिन्ही डॉक्टर जेके सिहत खाते जा अमलदार आहिनि जिन जी वालिदा कुझु अरसे खां कराची जेके निजी अस्पताल में दाख़िल हुई ऐं उन ॿिन्ही ॿाहिरनि खे कोरोना जी टेस्ट पॉज़िटिव अचण खां पोइ उहे होम आइसोलेशन थियल आहिनि उनजी वालिद वफ़ात करे रही आहे जंहिंखे कोरोना जी ख़तरे वारी सूरत सबबि जेका कोरोना एसओपी तहत उनजी तदफीन वारी रस्मनि जो फ़ैसिलो कयो वियो आहे जंहिं लाइ तयारियूं जारी आहिनि। जी महबूब बिरोही, अपडेट करण लाइ अवांजी वॾी महिरबानी। नाज़रीन तव्हांखे अपडेट कयूं पिया ठट्टो मां जिथे औरत जी तैमादारी कंदड़ 2 पुट कोरोना में मुब्तला थी विया आहिनि जेके होम आइसोलेशन में आहिनि। सिविल अस्पताल ठट्टो जे सिविल सर्जन ऐं ईडी में जी वालदा में कोरोना जी तस्दीक थी हुई। औरत फौत थी वई आहे। तदफीन कंदड़ ईदी रज़ाकार टीम कराची खां घुराई वई आहे। नाज़रीन अपडेट कंदासीं त कराची